अॼु जी मुलाक़ात में हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार। असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे ऐं नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद ज़िले सां काज़ी अहमद में जेको सियासी ख़ानदान सैयद मक़बूल शाह और उनजे फ़र्ज़ंद सैयद एजाज़ अली शाह साहब सां असांजी गुफ़्तगू जारी आहे। उनजो सियासी जेको पस मंज़र ख़ानदान जे हवाले सां अव्हां गुफ़्तगू ॿुधी। हाणे शाह साहब असां तव्हां खां इहो पुछंदासीं त PS 39 ते तव्हां फार्म भरायो आहे। तव्हांखे मुस्लिम लीग नून जे प्लेटफार्म तां जेको आहे सो टिकेट जेका आहे उहा जारी जेको आहे सो कई वई आहे या जेको आहे सो अञा नून लीग जे ॿियनि बि माण्हुनि तां फार्म भराया? नून लीग जे तरफ़ां मां आहियां, ॿियो नाज़ो धारे जो आहे, वॾेरी नाज़ो, उन बि जेको आहे सो अप्लाई कयो आहे। बहरहाल पार्टी जो फ़ैसिलो आहे, जेको बि थींदो सो उन में जेको आहे सो असां उहो बि कंदासीं। ऐं मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी जेको आहे सो कारकर्दगी ॾिसी जेको आहे सो मूंखे ई टिकेट मिलंदी। ऐं तव्हांखे मां अॻिते वरी तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां त जीअं बैकग्राउंड में 15 साल जेकी गवर्नमेंट हली आहे, तंहिंमें मुसलसल जेके MNA या MPA चूंडिया आहिनि, त उन्हनि जी कारकर्दगीअ जी बि तव्हां जाइज़ो अवाम खे ॾेखारियो त तव्हांजा गुज़श्ता जेको 15 साल खां MNA आहे, त 5 साल अॻु में हल्के में आयो हूंदो वर्कल आहे। बाक़ी उन खां पोइ पूरो हल्को गवाह आहे त 5 ई साल कंहिंजी बि सार न लधई, न कंहिं वटि ग़मीअ में वियो, न कंहिं वटि ख़ुशीअ में वियो। सोशल मीडिया अलॻि आहे त नौजवाननि खणी फ़ोटू हुनजो ॾिठो हुजे, बाक़ी मूंखे नौजवाननि में ई उमेदु आहे। ऐं मूंखे पंहिंजी पार्टीअ जी कारकर्दगीअ ते बि उमेदु आहे त जेके गुज़श्ता 2 दौर मियां नवाज़ शरीफ़ जा आया त सिंध में अमन अमान तव्हां ॾिठो हूंदो। हींअर ॿहिराड़ीअ ते को बि शरीफ़ माण्हू मोटर साइकिल ते या गाॾीअ ते शाम जो सिज लथे खां पोइ निकिरी नथो सघे। अमन अमान जी इहा हालत आहे। ऐं मियां साहब जेको जेॾीमहिल बि दौर हो त तव्हां 1 बजे बि 2 बजे राति जो सॼी राति पिया हलो, तव्हांखे को बि जेको आहे सो शरीफ़ माण्हू लाइ को बि प्रॉब्लम कोन हो। ऐं बदमाश लिकंदा वतिया, हींअर बदमाश हलनि पिया, शरीफ़ लिकनि पिया। एजाज़ शाह साहब, जीअं त जेको आहे माज़ीअ में तव्हांजो जेको सियासी ख़ानदान सैयद मक़बूल शाह साहब इलाही अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे वेझो रहियो, ऐं आसिफ अली ज़रदारी साहब ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे विच में माज़ीअ में इतिहाद बि थींदा रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं आसिफ अली ज़रदारी तव्हां ॾांहुं हथु वधाए ॿीहर जेको आहे सो तव्हांखे पाण ॾांहुं वठी अचण लाइ कहे, त छा तव्हां आसिफ अली ज़रदारी लाइ ख़ानदानी तौर ते जेको आहे सो जीअं साईं मक़बूल शाह चवंदा आहिनि त तॾहिं ते हल खे मान ॾिबो आहे, त तव्हां इन बारे में छा था चओ? उनजो सिंध जी हिकिड़ी सकाफ़त हूंदी आहे न, रस्ता वास्ता जेके हूंदा आहिनि ख़ानदानी हूंदा आहिनि। जीअं त 20 साल जेको साथ हो पीपल्स पार्टीअ जो, त उन्हनि धणियुनि खे आसिफ साहब ख़बर हूंदी त सिंध में तक़रीबन को बि अहिड़ो माण्हू कोन हो क़ुर्बानी ॾियण वारो जेतिरो असांजे ख़ानदान क़ुर्बानियूं ॾिनियूं हूंदियूं उन 20 साल दौर में। बाक़ी जेको आहे वापसीअ जा दरवाज़ा इहे आहिनि त मुंहिंजे वालिद साहब जो 20 साल तारीख़ ई गॾु हुआ न, त मुंहिंजे वालिद साहब वफ़ात कई। वफ़ात खां पोइ हुननि जा जे कज़िया थींदा त असांजे कंहिं बि भाउ खे बि चवंदो बाबा वञी उज़र खाई करे अचो, कीअं बि पार्टी पंहिंजी जाइ ते आहे, वञो। पर उन्हनि उहा शइ अला सभु कंहिंखे इज़त ॾिनी आहे। हींअर त पाकिस्तान सॼो उन्हनि जे सम्झो सिंध सॼो उन्हनि जे पोयां आहे। ऐं बाक़ी हालात इहे ग्राउंड रियलिटी जेकी आहे इहा आहे त तॾहिं ते हिकिड़ो मुंहिंजो वालिद शख़्सियत हो ऐं वास्तो असांजे उज़र ते बि कोन आया, त मूंखे नथो लॻे त पोइ असांखे जेको आहे सो चवंदा या असां इन पार्टीअ सां वाॻियल आहियूं, वाॻियल रहंदासीं जेसीं बि आहियूं। तो नून लीग में इंशाल्लाह मियां साहब सां साथ रहियो आहे, पोइ भले असांखे ज़ाती तकलीफ़ूं आयूं आहिनि या माली या अवामी बि असां इहे माना ज़ाहिर आहे अॼुकल्ह सभु को मुफ़ाद ॾिसे थो। एजाज़ साहब, तव्हां छा था ॾिसो त जेको आहे सो ईंदड़ जेका वफ़ाक़ी गवर्नमेंट हूंदी साल 2024 में जेको आहे सो 8 फरवरी ते आम चूंडूं थींदियूं, ईंदड़ वफ़ाक़ी गवर्नमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हूंदी, वज़ीर आज़म जेको आहे सो बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो या तव्हांजी पार्टी जो सरबराह मियां नवाज़ शरीफ़ हूंदो, तव्हां जो तजुर्बो छा आहे?
मुंहिंजो जेको मुंहिंजी नज़र जेकी मुंहिंजी सोच मुंहिंजी जेको ईअं आहे त मियां साहब जेको आहे सो पाकिस्तान जो लीडर आहे ॿुधो। ऐं हींअर पाकिस्तान लेवल ते मुस्लिम लीग नून जी पोज़ीशन तमामु मज़बूत आहे। जीअं त पंजाब मां तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त पंजाब में जेको आहे सो तक़रीबन बेस सॼे पाकिस्तान में मुस्लिम लीग नवाज़ जो आहे। बलोचिस्तान बि तक़रीबन अध खां वधीक ऐलान मुस्लिम लीग नवाज़ में कयो आहे। ऐं 2 दफ़ा अॻे बि वज़ीर आज़म रही चुको आहे। इनशा अल्लाह ताला त आईंदा वज़ीर आज़म जेको आहे मियां साहब थींदो। ऐं तव्हांखे सिंध में अमन अमान ऐं सिहत रोज़गार 3 शयूं तव्हांखे मियां नवाज़ शरीफ़ साहब खां मिलंदियूं। इनशा अल्लाह ताला उमेदु आहे त मियां साहब ई वज़ीर आज़म थींदो ऐं मियां साहब ई डिलीवर कंदो। अॻु में बि कयो अथसि, हाणे बि कंदो। जी नाज़रीन, असां गुफ्तगू कई जेको आहे सो PS 39 जो जेको आहे सो उम्मीदवार आहिनि मुस्लिम लीग नवाज़ जा सैयद एजाज़ अली शाह साहब, जेके नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद जे सियासी ख़ानदान सैयद मक़बूल शाह जा जेके फ़र्ज़ंद आहिनि, उन सां असां गुफ्तगू कई। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए महिमान सां अव्हां जी मुलाक़ात कराईंदासीं। उन वक़्त ताईं पंहिंजे साथी दोस्त फ़ारूक जुणजे सां गॾु ग़ुलाम हुसैन ख़ासि लिखे प्रोग्राम अॼु जे मुलाक़ात मां ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। वधीक ख़बरुनि ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।